नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त हाई कोर्ट कराची जे इलाइक़े लियारी में मौजूद बेनज़ीर मेडिकल कॉलेज जूं 100 पुराणियूं सीटूं बहाल करण जो हुकुम ॾिनो आहे। हाई कोर्ट में बेनज़ीर मेडिकल कॉलेज लियारी जूं 50% सीटूं घटि करण वारे केस जी ॿुधणी थी अदालत सिंध हुकूमत खे हुकुम जारी कयो आहे त 3 महीने अंदरि कॉलेज में उस्ताद ऐं स्टाफ समेत ॿियूं समूरियूं सहूलियतूं मुकमल कयूं वञनि। सिंध हाई कोर्ट हुकूमत खे हिदायत कई आहे त मामले बाबति केस 15 ॾींहनि अंदरि मंज़ूर कयूं वञनि। फैसले में PMDC खे हुकुम ॾिनो वियो आहे त कॉलेज जूं नई फैकल्टी रजिस्टर कई वञे। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त कॉलेज खे पंहिंजो सम्झी हलायो वञे, सभु इहे सम्झनि त कॉलेज मुंहिंजो आहे। बेनज़ीर मेडिकल कॉलेज लियारी जे प्रिंसिपल चयो आहे त 2 प्रोफेसर ऐं 2 असिस्टेंट प्रोफेसर जी खोट आहे। सिंध जे एडिशनल सेक्रेटरी हेल्थ जो चवणु आहे त उस्तादनि जी मुकरिन ऐं 2 मामलनि लाइ समरियूं मोकिलियूं वयूं आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।